नाज़रीन तव्हां टिंडे ख़बर ॾींदो हलां। टिंडे डिप्टी कमिश्नर بدين आगाह शाहनवाज़ ताज़नि برساتن खां पोइ टिंडे शहर जे मुख़्तलिफ़ वार्डन में पाणी नैकाल सिस्टम जो दौरो कयो। टाउन ऑफिसर ऐं मुख्तार टिंडे पब्लिक हेल्थ जे इंजीनियर खे हिदायतूं जारी कंदे चयो त शहर में पाणी नैकाल वारे सिस्टम मच्छरमार स्प्रे सफ़ाई सुथराई वारा कम ते फ़ौरन अमल करायो वञे। वधीक ॻाल्हाईंदे डीसी بدين आगाह शाहनवाज़ चयो त असां हितां जी आवाम जी ख़िदमत लाइ हर वक़्तु हाज़िर आहियूं। उन मौक़े ते पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले بدين जे जनरल सेक्रेटरी हाजी साईं बख्श जमाली जो फगल पर्सन रसूल बख्श जमाली ॿिया पिणु मौजूदु हुआ।